أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم. قال النبي صلى الله عليه وسلم: لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: صدق الله وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم، هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات، وتقضي لنا بها جميع الحاجات، وتطهرنا بها من جميع السيئات، وترفعنا بها عندك أعلى الدرجات، وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات، إنك على كل شيء قدير. يا إلهي آج صدیق سا ایمان پیدا کر. آمین. یا الہی آج صدیق سا ایمان پیدا کر. عمر فاروق سا کوئی جنین انسان پیدا کر. جہاں سے گم حیا ہو وہاں عثمان پیدا کر. علی المرتضی شیر خدا کی آن پیدا کر. اجویہ دسمبر سن 2023 خمیس اجرات کوٹ عبدالرسول کوسو نزد گولوبا شہداد کوٹ. برادر عزیز مولانا امیر محمد کوسو صاحب
इस सालियानो प्रोग्राम हर साल वांगुर हिन साल भी मुनक़द कियो। आका सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो आमना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत भी सोहणी आहे त सूरत भी सोहणी आहे। सीरत में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सूरत मुबारक में जमाल आहे त सीरत में कमाल ही कमाल। मां जल्दी पंहिंजी मरूज़ात खे ख़त्म कंदुमि, तव्हांखे इंतज़ार आहे, सर्दी भी आहे, दुआ भी थींदी, दवा भी थींदी, बरकत भी थींदी। सर्दी मौसम में जॾहिं घर वेंदो त पंहिंजूं झोलियूं रहमत सां भरिजी वेंदियूं। दोस्तों बुजुर्गो, तकरीर जे शुरू करण खां मुंहिंजो अर्ज़ अॻ में इहो आहे त उहा मजलिस, उहा कचहरी, उहा दुआ अल्लाह पाक वटि एसी ताईं क़ाबिल क़बूल नाहे जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। दुरूद दर्द जी दवा आहे, दुरूद मर्ज़न खां शिफ़ा आहे। दुरूद पढ़ण वारो क़यामत जे ॾियारे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो हूंदो ऐं वधीक शफ़ाअत जो हक़दार उहो थींदो जंहिं दुनिया में दुरूद सलाम घणो पढ़ियो। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे आख़िरी वक़्त में पंहिंजे पुट शीस अलैहिस्सलातु वस्सलाम खे वसियत पियो करे त पुट हिकिड़ी तोखे वसियत थो कयां त जॾहिं दुआ घुरे ऐं चवी त मुंहिंजी दुआ अल्लाह वटि क़बूल थी त पोइ आख़िरी नबी मोहम्मद करीम जे मथां दुरूद उन दुआ में पढ़ंदी त उहा दुआ रद्द न थींदी, क़बूल थींदी। चई बाबा मोहम्मद केरु आहे? चई पुट जॾहिं मां जन्नत में रूह फूकियो वियो मुंहिंजो, पोइ मां जन्नत में अखि खोली, जन्नत जे वण जे पन पन ते लालटीन ते दरनि ऐं दरवाज़नि ऐं रोशनदान ते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। रब करीम खां पुछंदो मुंहिंजा मौला करीम इहो केरु आहे? मूंखां अॻ में तुंहिंजे नाले सां गॾु नालो लिखियो पियो अथसि। अल्लाह पाक फरमायो त आदम आहे तुंहिंजी औलाद मां पर आहे मुंहिंजो महबूब। इनखे पैदा न कयां हा त सॼो जहान पैदा न कयां हा, हिन मोहम्मद अरबी जे करे सॼो जहान मां पैदा कयां। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में आया, सदको वञास मदीने जे मीर इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया खां बाद कोई नबी अचणो न आहे। असांजो नबी आख़िरी नबी, नबी जी पुॼाणी। दोस्तों गरीब गरीब हुजूर जे दीन खे क़बूल पिया कनि, मिस्कीन गुलाम वडेरा मुखालिफ हुजूर खे तकलीफ़ भी पिया ॾियनि ऐं जेको कलमो बि पढ़े त उनखे भी तकलीफ़ भी पिया ॾियनि। इहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन तरक़ी कंदो वियो, तरक़ी कंदो वियो। हज़रत अबू बकर आयो, उमर आयो, उस्मान आयो, मुंहिंजो मौला अली नंढड़े हूंदे आयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन मज़बूत थियो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा हर वक्त इहा कोशिश कंदा हा त असांजो महबूब असां खां राज़ी थिए, छो त मोहम्मद राज़ी त अल्लाह राज़ी। हिक दफ़े मुंहिंजे साईं जी कचहरी वेठा सहाबा जी जमायत वेठी, सैयदना अबू बकर सिद्दीक़, उमर साईं, उस्मान अली साईं, ॿिया सहाबा। मुझे साईं फरमाए पुट तहांजी दुनिया मां मोहम्मद करीम खे टे शयूं ॾाढियूं वणंदियूं। कहिड़ियूं बाबा? थोरो ॻाल्हाए, मां जल्दी ख़तम थो कयां, मूंखे ख़बर अथनि। टे शयूं
सहाबन सगोरन चयो था जो हुजूर के केड़ी शे पसंद आ तो दुनिया में हर मानू के जुदा जुदा पसंद आ ताजी भी पसंद आ खोड़ पसंदियूं आहिनि कंहिंखे खाइण पसंद कंहिंखे पीअण पसंद कंहिंखे राग पसंद कंहिंखे चहचटो पसंद कंहिंखे हलवो पसंद कंहिंखे बिरयानी पसंद कंहिंजी कुकर वेड़ाइण पसंद कंहिंजी गोई बजाइण पसंद कंहिंजी फिल्म ॾिसण पसंद कंहिंजो क़ुरान पसंद जंहिंजी पसंद क़ुरान आहे उहो ॾाढा सुभाणे अल्लाह बस हर कंहिंजी पसंद साहबनि चयो त हुजूर पंहिंजी पसंद ॿुधाए त असां बि हज़रत अबू बकर चयो त मां बि ॿुधाईंदोमांसि हज़रत उमर चयो त मां बि ॿुधाईंदुसि उस्मान चयो त हुजूर खे मां बि पसंद ॿुधाईंदुसि मुंहिंजे मौला अली चयो त मां बि ॿुधाईंदुसि इहो त वॾो वाइज़ आहे मां थोरो अर्ज़ु कयां इहो त जिब्रील आयो पसंद ॿुधाई अलाह पंहिंजी पसंद ॿुधाई थोरो अर्ज़ु इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद ताबीदा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायूं हुब्बिब इलैया मिनद दुनिया सलास अतीब वन्निसाउ वजुइलत कुर्रतु ऐनी फिस्सलात मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो खुशबू मां मोहम्मद करीम खे ॾाढी वणंदी आहे खुशबू सेंट न हालांकि मुझे साईं जे जिस्म मुबारक में खुशबू पघर में खुशबू हलन त खुशबू गालाइन त खुशबू हुजूर साईं जई गिटीअ खां गुज़र करे वेंदा हुआ सहाबा कराम कोन पुछंदा त साईं जन काॾे विया गिटीअ मां खुशबू सिंघंदा सिंघंदा वञी मुंहिंजे मिठे मोहम्मद सां मिलंदा पानी कोन मिलंदी हिते को ॾिसबो आहे को नलको न वारी गाॾीअ में खणी आयो त पाणी चयो मसरूफ शाबाश तव्हांखे इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया जा वात मुंहिंजे साईं जे ॼमण जी खुशबू घर घर में पहुची वई पोइ पसंद बे नंबर में पाण फरमायूं वन्निसा नेक औरतूं नेक बीबी जेका घर जे चौधी वारी जे अंदर वेठी आ मुड़स जा लटा दी धोई मुंहिंजो मुड़स मूंखां राज़ी थिए बच्चन जी भी तरबियत थी करे रब जा हुक्म भी मनी थी मदीने जे मीर सदको वञास मुझे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक जिंदगी दी गुजारे पुरस जो अदब थी करे खुदा जी ज़ात जो कसम रब जा हुक्म मनी थी रब सां के शरीक न थी करे या माई मरी थी वञे इन माई जो मुर्स न राज़ी मदीने जे मीर फरमायो मरण खां पोइ सिधो सो जन्नत में हली वेंदी नेक बीबी पाण फरमायो वन्ने सा मांखे पंहिंजूं बीबियूं ॾाढियूं प्यारियूं ॾाढियूं पंहिंजूं तव्हांखे पंहिंजूं घरवारियूं प्यारियूं न ॻाल्हायो न तव्हां दिलि सां ॻाल्हि नथी लॻे तोखे कोन्हे न अलाह हिननि खे जेके आहिनि उन्हनि खे प्यारियूं आहिनि हुजूर खे ॾाढियूं प्यारियूं पाण फरमायूं घर में आया आशा जी मुंहिंजा आका आशा मांखे पाणी त पियर अम्मा फरमाती मां पाणी खणी आयसि साईं खे ॾिनमि पाण फरमायूं आशा तूं पीउ सुभान अल्लाह चे मुंहिंजा साईं तव्हां चयो भरे आ मां भरे आयसि
पान फरमायो पियो माशा फरमाती मां पियण शुरू कयो मुझे साईं मां के चयो मुझी रानी आशा सब न पी जाए अधु मां मोहम्मद करीम लाए बचाए जाए अमा फरमाती बचाए नो मां सुभान अल्लाह पान फरमायो आशा मां के बुधा केड़ी जाए थी तो पंजा चप रखी करे पानी पी तो आत्मा मोहम्मद करीम बाजे नुबुवत वारा चप उते रखी करे पानी पिया नबी से के 12 बीबियूं 12 करियूं तू बिल में जी पातो तो के भी चेंज जी मोकला चेंज चाप पर अब्दुल क्यों त ले तो बिल वारो टंगियो पे हूंदो क्या मजनल टंगियो भला टंगिया रहंदा को साल जेक में टंगियो पे हूंदो को धी जेक में टंगियो पे हूंदो को पुट जेक में टंगियो पे हूंदो को भाइर जेक में टंगियो पे हूंदो अब्दुल थींदो वड्डो हक अदा कयो बाकी मोहब्बत दिल आ रब जे हवाले आ पर जेड़ी ये शादी कई त ईअं न हिक दिल ते त ॿी चुल्ह ते हिक गाय मुर्गीअ सां मानी त ॿी वरी बसर सां हिकिड़े खे 5000 जो वॻो त ॿिए खे 500 जो ये टंगियल हूंदा मदीने वाले से फरमायो मां मोहम्मद करीम के पंहिंजो बीबियूं ॾाढियूं प्यारियूं साईं जन जो मां आशा सां प्यार घणो मौला मां सभिनी खे हक़ ॾिना कमरा ॾिना घर ॾिना पर दिल जी तार तुंहिंजे हवाले आहे न आशा सां थोरी मोहब्बत ज्यादा हक़ सभिनी ॾिनो असां हिक शादी था कयूं पोइ बि राति जो रुली 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 पोइ था चओ देर हिन जे 12 बजे जो कांटो हिक जाइ ते हूंदो आहे मुंहुं ईअं सुजाई ईंदासीं घर ईंदासीं मानी काथे आहे वो भी बेचारी बचन खे खीर प्यारे खिदमत करे सुम्हंदी निंड वरी चवंदी खारे हेठों पई अथई पर छा कजे ॿाहिरि सही घर जे त कावड़ियो आका साईं फरमाए घर अचो तो मुर्कदा अचो मुर्क तंहिंजे करे मदीने जे मीरा बिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमायो ने एक बीबियूं ॾाढियूं मांखे वणंदियूं आहिनि टे नंबर में वञ पान फरमायो वजुइलत क़ुर्रतु ऐनी फिस्सलात हुज़ूर फरमायो नमाज़ मां मोहम्मद करीम जे अखियुनि जी ठार नमाज़ मांखे ॾाढी वणंदी अल्लाह अल्लाह ओ अब्दुल रसूल खोसे जे ॻोठ में अचण वारो उती बीठो सोणो सिद्दीक़ अकबर हुज़ूर खे ॾिसी करे चवे तो मुझा साईं आए मुखे भी चांद शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि पाण फरमायूं कहिड़ियूं जैसे अन्नज़रु इला वजहि रसूलिल्लाह इनफाक़ु माली अला रसूलिल्लाह अन यकून बिद्दी तहत रसूलिल्लाह हुज़ूर खे पियो चवे साईं मिठा मोहम्मद करीम घोर वञाए कुर्बान वञ साईं मांखे हिक ॻाल्हि इहा वणंदी अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो तो मोहम्मद करीम जो हुजे वेठो ॾिसां दीदार कयां ड्रौ ई न थिए ॿिए नंबर में मुंहिंजा साईं इनफाक़ माली अला रसूलिल्लाह साईं माल मुंहिंजो हुजे घोर तो मोहम्मद करीम जे मथां कयां टे नंबर में मुंहिंजा साईं ओ मुझा दिल भर न्यारी मुझी हुजे रानी तो मोहम्मद करीम जी हुजे तू मुझो न्यारो सदाए मां अबू बकर सिद्दीक तुझो सहरो सदाया अन्नज़रु इला वजहि रसूलिल्लाह अखियूं मुंहिंजूं चेहरो तो इहा मूंखे ॻाल्हि पसंदि ऐं हुज़ूर जो चेहरो बि त सुभाणे हा हज़रत अबू बकर सिद्दीक कि जॾहिं उन लॻंदी बुख लॻी त घर आया चयो मानी आहे जैसे मानी त खाई वियासीं साईं तव्हां असांजी मानी जो खाई वरी कोई सम्झो था न हज़रत अबू बकर खे चयो सही तव्हां देरि कई असांजो साईं जो रोटो खाईंदा ठीकु आहे मोटी आयो मुंहिंजे साईं जो दर खड़काई पाण फरमायो केर अबू बकर पान फरमायो ने हवाल
जैसे तोड़ो कमा मुझा साईं थोड़ी मेहरबानी न फरमायो पान फरमायो केड़ो कम थई हाणे दवायो आकर जैसे 5 मिनट साईं निकरी आया जिया जो निदा हेॾे तवजो कजाए खुदा जी ज़ात जो कसम सहाबा ने नजर कर आज के रसूल सलाम सोलो आने पानो डाडो दुखियो वलाश का साहब तू असां दाश कनायो रुगोना ने दाश गायो आओ मुसलमानो सैयदना बाबकर सिद्दीक जी बीठो हो सोनो साईं सदको वजो सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो निंद पान फरमायो उड़े हवल पूजा साईं बस कब थी वयो हुजूर फरमायो उदाई त कोन कब कीअं थियो अल्लाह अल्लाह हज़रत अबूबकर सिद्दीक चयो पूजा साईं मां घर वयो में मानी मुंहिंजी खाई वयो मानी कोन गी मांखे ॾाढी बुख लगी हुई अल्लाह अल्लाह सोना घोर वञा कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक के मानी न मिले पानी न मिले तो मोहम्मद करीम जे वसहाबा रे चेहरे जी ज़ियारत कंदो मुझी उन भी लगी वेंदी आ त बुख भी लगी वेंदी आ अन-नज़र इला वजह रसूलिल्लाह अखियूं मौजूदन चेहरो तुंहिंजो हुजे साईं गार जे अंदर हजरत अबूबकर सिद्दीक हे महीनो केड़ो इस्लामी जन्नत ता चुप कर तोखे मां बुधायो तो हिन जो बुधो ता बुधायो मुसलमान आयो जा वाणे हो ने मुझो मतलब इहो आ थोरो बुधो अर्ज कया नाराज न थियो मां सभिनी खां पुछी न वञा थो असां दीन इस्लाम खां हेॾो परे बीठो पोइते नाले जा मुसलमान हिते चङो भला वेठा हो न चङा भला मां हिकिड़े उथारे बीहारियो त ईद जी नमाज़ में तकबीरूं घणियूं आहिनि कोन ॿुधाई न ॿुधाईंदा छो मुसलमान आहे ड्रामा याद चर्चा याद भोग याद माधुरी जा गाना याद समूह मिराली जा गाना याद अचनि था ममताज मोलाई जी हर शइ अचे वठी मुसलमान तव्हांखे उहे बचाईंदा वुज़ू में फर्ज़ घणा कोन ॿुधाईंदा भला तड़ मुसलमान लाहींदा हो तड़ में फर्ज़ घणा कोन ॿुधाईंदा अल्लाह अफ़सोस हे कुरान मुफ्त में मिले तो कदर करे ना है ना रत जा दरिया पार करे आयो हेरो साहबा जानियो नीउ बच्चा तो छाड़ो माचर मुफ्त में कुरान मुफ्त में कलमो मुफ्त में मस्जिद सदको वना सुमिठो मोहम्मद साईं भी मुफ्त में हर शे मुफ्त में मिलिया ओ दोस्तों अल्लाह जो नालो तो अल्लाह जो नालो तो दीन इस्लाम जे वेझो मुसलमान नाले जा मुसलमान न थियो साहबा जानियो नियो बच्चा जानियो ॾैया बच्चा ॾैया भाइर कुर्बान करे वयो ही महीनो जमात सानिया जो इस्लाम में 12 महीना में महीना जा नाला मुसलमान के नथा अचनि ॾींहं जा नाला नथा अचनि अहिड़ा त मुसलमान जो जुमे जो ॾिहाड़ो बि यादि न हूंदो नमाज़ ॾे तवजो न हिन महीने जी 22 तारीख़ ते 79 जी वफ़ात जेको मिठे मोहम्मद करीम जे ऐवान में सब खां अॻ में ईमान में सभिनी का परियो हिजरत कर में सभिनी का परियो अॻ में हुजूर जे मथां माल ख़र्च करण में सभिनी का अॻ में हुजूर सां मके में गॾु मदीने में
गड बदर में गड ओद में गड बच्चा ने नहीं औलाद ने नहीं खुदा जी सा जो कसम नबी से के गोद में सुमारियूं भयो पको छलियूं था वजन हिजरत वारी रात गार जे अंदर सफाई करे सब सोराख बंद करे एकड़ो सोराख रहिजियो जेके कुड़ी ॾेई थे तो सोना साईं जो हवा जो बिस्तरो तैयार आका साईं आया सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे गोद में सुम्ही पिया हुजूर जो चेहरो वेझो वेझो तो ॾिसे करे अखियुनि जी ज़ियारत पियो करे करे चपड़ जी ज़ियारत पियो करे करे चेहरे जी ज़ियारत पियो करे करे सीने जी ज़ियारत पियो करे वेझो वेझो ॾिठई यार तवजो कर हुजूर साईं के गोद में सुभान चार शख्स थई टे औरतूं हिकु मर्द जिन नबी के पंहिंजे गोद में सुमारियो हुजूर ॼाव अम्मा आमना जो गोद हुयो अम्मा आमना वेझो वेझो पंहिंजे पुट जे चेहरे ते चुमियूं ॾे चेहरे खे ॾिसे जॾहिं मायूं मके मां ॿार खण आयूं 299 तायूं मोटी वयूं अम्मा हलीमा हुजूर खे खयो उन मदीने जे वीर के गोद में सुमारियो वेझो वेझो पई ॾिसे चेहरो पई चुमे वरी जॾहिं मुंहिंजो साईं दुनिया छॾियूं था वञनि गोद अम्मा आशा सिद्दीक़ा जी हुजरो अम्मा आशा सिद्दीक़ा जो हुजूर दुनिया छॾे गोद अम्मा आशा जी जॾहिं मको छॾे मदीने था वञनि अॼु गोद अबू बकर सिद्दीक़ जी चेहरो पियो ॾिसे हुजूर जो वेझो वेझो शामल करो तो हेरे तवजो कर छड़ो पानीअ ते न छड़ो पानीअ ते न छड़ो दुनिया जो ख्याल न हो जाई भलनो खुदा जी सा जो कसम दुनिया छड़नी अॼु आयूं सुभाणे न हूंदासीं साहबा ने नज़र कर वाह जो मंज़र हो अबू बकर सिद्दीक़ जो गोद मदीने जे वीर जी चेहरो अबू बकर सिद्दीक़ जो करे अखियुनि ने पियो ॾिसे हिन क़ुरान जो मुतालो कयो मुझे साईं जे चेहरे जो बयान कुरान में चपड़ जो बयान कुरान में सीने जो बयान कुरान में आए मुझे साईं जे चादर जो बयान कुरान में मुझे साईं जे कमर जो बयान कुरान में अज त पुछोस अल्लाह जा कुरान मोहम्मद करीम जो अखियूं त ॿुध आवाज़ तो अचे ला तो आईना कान होम मासा गल बसर व मा तगो अल्लाह जा कुरान मिठे मोहम्मद जा चपड़ा त ॿुध कुरान तो फरमाए वलिसान व शफतैन अल्लाह जा कुरान मिठे मोहम्मद जी ज़बान त ॿुध फरमाए ला तो हरक बिही लिसानक लिताजल बिही अल्लाह जा कुरान मिठे मोहम्मद करीम जो चेहरो त ॿुध वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा अल्लाह जा कुरान मिठे मोहम्मद जो सीनो त बयान कर फरमाए अलम नशरह लक सदरक अल्लाह जा कुरान मोहम्मद करीम जो मेराज त ॿुध फरमाए सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लाह जा कुरान मोहम्मद मुस्तफा जी हिजरत ॿुध फरमाए ला तंसुरू फक़द नसरहुल्लाह इज़ अखरजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار الله जा कुरान मोहम्मद जो अहल बैत ॿुध इन्नमा युरीदु अल्लाह लियुज़हिब अन्कुम الرجس अहल बैत अल्लाह जा कुरान मोहम्मद मुस्तफा जी रहमत ॿुध फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन अल्लाह जा कुरान मिठे मोहम्मद जो अखलाक ॿुध फरमाए इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम अल्लाह जा कुरान मोहम्मद जो बिस्तरो त बयान कर फरमाए या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर अल्लाह जा कुरान मोहम्मद मुस्तफा जी चादर त बयान कर फरमाए या अय्युहल मुज़्ज़म्मिल कुम बिल-लैल इल्ला कलीला निस्फहु अव ينقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا
तरतील आय अबू बकर सिद्दीक हुजूर जे चेहरे के ॾिसे पियो उलमा फरमाईंदा आहिनि अबू बकर सिद्दीक जे गोद में पीछे मोहम्मद करीम जो चेहरो इएं पियो हो जीअं अल जे खुलियल क़ुरान पाक पियो हुजे तो जे सुभान अल्लाह और तो जे थकजी पियो जंहिंखे क़ुरान वणे तो वो भई तकड़े जे सुभान अल्लाह इले सॼे क़ुरान में मदीने जे मीर जो शान लिखियो पियो काले साहब जो किताबनि ॾे काले साहब जो दोहीड़नि ॾे काले वयो था ॿियनि इहो किताब जेकी हिफ़ाज़त जी ज़मानत अल्लाह पाण कई अगर नबियनि जा मोजज़ा भी ख़त्म उन जो नुबूवतूं भी ख़त्म हाणे कंहिं नबीअ जी नुबूवत न हलंदी सदको वञास मिठे मोहम्मद जी नुबूवत क़यामत ताईं महफूज़ 3000 मोजज़ा नबी सही खे मिलिया आहिनि पर वॾे में वॾो मोजज़ो मिठे मोहम्मद जो क़ुरान आहे हे बि क़यामत जे सिज में क़ुरान हूंदो जेसिताईं क़ुरान आहे क़यामत न ईंदी न पुछाए को क़ुरान के छॾे किताब जी कढ इने सवाए त पढ़ पिटे ते न थी पएसि हुन हिकिड़ो बेतो पढ़ो त वरी चवे शाबे वरी वरी ॿुधाइजाए बहितन शेरन शेरन अल्लाह तो फरमाए मां पंहिंजे महबूब काफ़र चवंदा हा त मोहम्मद शेर थो ठाहे रात जो ठाहींदो आहे सुबुह जो ॿुधाईंदो अल्लाह चयो मके वारो अंधा आहियो त अखियूं कोन्हनि बेअकुल आहियो मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो ॾाज ई नाहे शान ई नाहे जो मां पंहिंजे महबूब खे शेर सेखारिया न मुझो मोहम्मद शायर न अथव मुझो मोहम्मद मजनून न अथव मां पंहिंजे सोने हबीब खे शेर न सेखारियो साईं छा सेखारियो अथई इहा ॻाल्हि क़ुरान पाक में लिखी पई अब्दुल रसूल खोसे जे ॻोठ में अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ो وما علمناه الشعر وما ينبغي له إن هو إلا ذكر وقرآن مبين जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ तो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए मके में जलाल मदीने में जमाल हज़रत अबू बकर सिद्दीक जे गोद में मुझे साईं जो चेहरो पियो हो ये चवंदो हो अन्नस्रु इला वजहि रसूलिल्लाह अखियूं मुंहिंजूं हुजनि साईं चेहरो तो जो हुजे इहो आशिक़ रसूल इहो आशिक़ रसूल आशिक़ रसूल नाले जाओ नाले हिन सभिनी मां वॾे में वॾो आशिक़ केरु आहे आशिक़ रसूल आयो हाणे घणा हेठा त कयूं था जेके आशिक़ रसूल हथ खणो सभु सही नबी सही आशिक़ आयो घणनि हथ न कया मां ॾिठो अलाए मुंहिंजे साहिबु छा चवंदो अलाए वोट जो चवंदो अलाए पैसा चंदो कंदो बस भई हुजे मुलनि खे ॾिसी इहो वोट थो ठहणु चई या ॿियो परे खां मुला खे ॾिसो चवंदो चंदो लाइ थो ॾे चंदा जी ईअं न बाक़ी वोट त घुरंदासीं वोट त हक़ आहे ज़मीर जो फ़ैसिलो अथव ज़मीर जो फ़ैसिलो अमानत अमानतदारनि खे ॾियो अलाह क़ुरान में थो चए जिन त पोइ वरी जेके तुंहिंजे वोट ते वया शराब पीतऊं जुआऊं खेॾियूं पराओ माल खाधऊं सभु पोइ फ़ैसिलो तोखे बि हुनजो अजुर मिलंदो जेको तूं कंदो उहो कंदो तोखे मिलंदो खुदा जी ज़ात जो कसम आशिक़ रसूल आज को मदीने जे मीर जे दीन जी बुलंदी चाहे नबी जो दीन बुलंद हज़रत अबू बकर वारो आशिक़ नागो डंग दो हणे चुरे न तो हुजूर जो चेहरो पियो ॾिस ॻाल्हाए पियो ज़बाने हाल सां ओ पर
जी भला असां जग छो जो थी असी मुसाफिर मोटी वन आम गुलाम ना गए कुटी खोर ना कुड़ी खाई वन तुझे हवाले मां बच्चा छॾियूं ॿियो चा घर छॾ वतन छॾ बच्चा छॾ अबो छॾ अमन छॾ ज़ाल छॾ घर छॾियूं तो अचा खाई वञ कुड़ी मां चुरंदुमि कोन हाय तोखे ख़बर न वे मुंहिंजे गोद में केरु सुतल नज़र कर त 1.25 लख नबियनि जो इमाम सुतो पियो आहे अन्नतुलिल्लाह वजे रसूलिल्लाह अखियूं मुंहिंजो चेहरो तुंहिंजो इनफाक माली अला रसूलिल्लाह माल मुंहिंजो हुजे घोरियां तुंहिंजे मथां अबू बकर माल घोर अबू बकर माल घोर नबी से के तो या रसूल अल्लाह समझो अरे सलाम सदु साईं ता मुको घोरंदा न के हवा चाचो राजा हणी बस थोड़ी करो साईं ता मुको घोरंदा न क्यों छो साईं पाण छो से ता पाण चयो वाले त हेठे हथ का मथे हथ भलो आहे मोहम्मद तुझो हथ भलो तू ही चो अबू बकर पैसा दे न मुझा साईं मुझो जेको भी माल आहे तो मोहम्मद जो जी वणी थी खर्च कर हुजूर ऐलान कयो सब सहाबी खणी आया ओ छोरा चुपा खणी थोड़ा तो जो कुरान तो पढ़े छोरा गाले था अगर तो मत क्यों उठाओ पर सलाम अथो यार कोसो मां न पियो वठां बस मीर मंदी न तो वञा बस पर मीर मंदी हर साल मांखे घुराए मोहब्बत अथसि घुराईंदो आहे मांखे इन जे करे मां चयो वञा असां कोड़ो साहब वाइदो करे वेंदो असांखे केरु लिफ्ट ई कोन ॾींदो पर मांखे हिन चयो चांडियो आहे चांडिया आया आहिनि शहदाद कोट खां मुंहिंजे वाइस ॿुधण जे लाइ हे चांडियो साहब आहे हे त को बिरोही साहब आहे हे जानी जेको चांहि खणी आयो आहे हिननि चयो साईं तुंहिंजा आशिक वॾा आहिनि कोई भी न उथंदो कोई वाकई ॾिसां थो त कंदियूं ॿधियूं पयूं चङा फेरा त सभु ॾिसंदा साईं एतिरा ई माण्हू आहिनि सुभाणे अल्लाह मोहब्बत सां चओ न हुजूर फरमाया चंदो खणी अचो चंदो खणी आया तूं घणो खणी आयो आहे उमिरि चई साईं अधु खणी आयो आहे अधु छॾे आयो उस्मान तूं ॾे वाले पुटु चई साईं 200 घोड़ा जागो था न जल्दी तो गल 200 घोड़ा साईं ने फरमाया तू वधाए अल्लाह तोखे कंजो ॾिनो चई साईं 900 उठ बि ॾिना मां सामान सां भरे पाण फरमाया वधाए आया चई ए वधा अब उस्मान चयो हेतरी रोकड़ खणी आयो रोकड़ डोकड़ सिक्का साईं ने ॾिनो हुजूर या तबे विजी वरी प्यारा हीअं करे वरी हीअं पिया कर माज़र उस्मान मामिल बदल यौम अजलिया कर जेको उस्मान कम कंदो अल्लाह उन में नुक़सान न ॾींदुसि खुदा जी ज़ात जो कसम नबी से के ॾाढो राज़ी कई साईं फरमाया या वधाए हिते जेको चंदो घुरंदासीं मस्जिद लाइ चंदो तॾे या आहे मस्जिद भाई खोसन जी ठहे थी ठही वई आहे कोन मां तॾहिं वियो कोन हवा का भित जे लाइ का बोरी वो 1000 कोन सिरुनि जो छा चवंदा या बोरी मीर मोहम्मद घुरंदो मां मदरसे लाइ तूं जलसो था करायूं कुझु ॾे चंदो 500 ॾींदो अरे चंदो न थोरो वधाए तोखे माल जाम आहे चए बा मुल न असांखे वाइस ॿुधण छॾाया हा तुंहिंजो ईमान एतिरो 500 जे करे 100 जे करे अम्मी आशा दी चवे या रसूल अल्लाह ईद जो ॾिहाड़ो आहे तव्हां वञो था मस्जिद में माण्हू नबीअ जे दर ते ईंदा ग़रीब मिस्कीन फ़क़ीर अल्लाह जे नाले ते मानी करायो मुंहिंजे घर में त कुझु कोन्हे हुजूर फरमायो आशा मुंहिंजा बि कीसा काली कुझु न आहे रब पाण मदद कंदो ईद जे ॾींहुं मानी नथी बचे सोचो ईद जे हुजूर जे घर असांजे घर में वेलो न बचे न छिटा थी और उस्मान साईं खे पतो पियो त ईद जे ॾींहुं मिठे मोहम्मद जे बीबी जे दर ते बाग़ न भरी
खुदा जी ज़ा जो कसम वयो छेलो गुठई भुंजी खड़ी सभिनी बीबी जे दर ते ॾेई आयो दर ते भी रोई चइबो अमड़ियूं अल्लाह जो नालो तो एड़ी का गाल हुजे त मूंखे माण्हू मोकिलियूं कयो न्यापो मुंडियूं कयो तव्हांजो पुटु उस्मान नौकर बाग़ी छाजे लाइ अल्लाह हुज़ूर नमाज़ पढ़ी आयो अम्मा असांखे गोश्त रखियुसि ऐं जेको आहे छेले जी भाॼी पाण फरमायूं आस कानो आयो तुंहिंजा साईं तुंहिंजे पुटु उस्मान खे पतो पइजी वियो छेलो कोई भाॼियूं करे हिक हिक बीबीअ जे दर ते ॾेई वयो थई अल्लाह हुज़ूर फरमायो आशा परे कर मानी पो खाईंदुसि आका साईं पंहिंजे रहमत जा हथला मुबारक कया ओ मुंहिंजा मौला करीम अॼु उस्मान अहिड़ो कमु कयो अथई मां मुहम्मद खे राज़ी कयो अथई अल्लाह उस्मान खे मां ज़मीन ते राज़ी आहियां अल्लाह तूं आसमान ते राज़ी थिएसि उस्मान भला बता को चे मौलवी वाइस वो करे उस्मान खड़ी आयो नबी सही के ना छा यो भी सवाल करना थे गेट नबी सही के चाहिए अल्लाह सही बाबू मां चौथे जबल सोना करे जाए तू भी खा तुझे पोया भी खाए या ओ तो जबल ये गाने वांदर पोयो अचई हुजूर फरमाए न मुझा मौला करीम सुभान अल्लाह चो अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमतिनी मिस्कीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन यौमल क़ियामा अल्लाह मां मोहम्मद करीम के दुनिया में राय मिस्कीन करे रहा दुनिया में गुराए मिस्कीन करे गुरा अल्लाह क्या मजे जाने मां मोहम्मद के उतारे मिस्कीन की जमात में उतार जो अल्लाह मुके दुनिया जो है सुन कबे हज़रत उमर आयो मदीने जो भी सुता पे हुजूर जे मुट्ठी मारते तने जान शान उमर प्योरो पान फरमायो उमर जी मुझा दिल पर उमर छो पियो रोई साईं तू अल्लाह जो दादलो नबी कैसरे किसरा जे बादशाह जे महलातुल में गिल्ब काली चो साईं तवा तने ते सुता पया हो तू अल्लाह जो दादलो सजो जहान तुझे पर पैदा कई तुझे तने जा निशान मुट्ठी ते ॾिसी करे मां उमर जे अखियुनि मां पाणी वही हो अल्लाह अल्लाह पाण फरमाए न उमर न यार रब तमाके चयो जीअं चओ ये कयो मां चयो मांस अल्लाहुम्मा ला ईश इल्ला ईश अल आखिरा अल्लाह मांखे दुनिया जो ऐश न कबे मांखे आखिरत जो ऐश कबे असां न चऊं दुनिया में ऐश खा पी ऐश कर मरी भी नहीं ना जब से वर्मा जो उम्मत के ज़मानो ईंदो जो युहिब्बुल माल व यनसौल हिसाब माल गॾु कंदा आण 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 व यनसौल हिसाब हिसाब जे ॾींहं खे विसारींदा इहो आहे अॼु सॼी बणा याती अल नास ज़मान युहिब्बुन अल खम्स व यनसौल अल खम्स मुझी उम्मत अहिड़ो ज़मानो ईंदो जो पंजनि शयुनि सां मोहबत कंदा पंजनि शयुनि खे विसारींदा 1400 साल अॻु चई वियो युहिब्बून दुनिया व यनसौन अल आखिरा दुनिया सां मोहब्बत कंदा आखिरत खे विसारींदा अॼु आखिरत यादि ई न खे रुगो दुनिया 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 एॾो दुनिया जे कंडकाए पियो न हलाल जो तो ॾिसे न हराम तो ॾिसे न जाइज़ न जाइज़ कुझु बि न बसि माल गॾु थिए बंगला ठहनि मालियूं ठहनि गाॾियूं माल थे इहो न तो सोचे युहिब्बून दुनिया व यनसौन अल आखिरा दुनिया सां मोहब्बत कई आखिरत विसरी वई युहिब्बून अल हयात व यनसौन अल मौत हयाती सां मोहब्बत कई मौत विसारे छॾी रुगो हयाती जिया 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 मौत विसरी वियो काने साहब त चयो तने तई कॾहिं मरणो ई धड़ धूड़ में धरणो ईंदा मलक पुछाणे वारा पीर न खातर गाने वारो या कैसे जब हाने
जाने वारो ठरणो वाया करनो वासरणो अल्लाह अल्लाह रब तो फरमाए कुल्लु नफ्सिन जायकातुल मौत हर नफ्स के मौत जो जायको चखड़ो कुल्लु मन अलैहा फान व यबका वजह रब्बिका जुल जलाली वल इकराम मुझा जानी अर्श बना दीवीनी ओ भी न बचदो मा अल्लाह ही बचदो से सब फना युहिब्बुन हयात व यनसल बरलोइनत बगुला ये चाहिए जन के हलनोइ हयात जैसा मोहब्बत मौत इसलिए युहिब्बुन अल कुसूर व यनसौन अल कुबूर महला तो सब मोहब्बत महला फासले का ना जाए ताइले सना जाए बच्चे बगलो उठाना जाए रंग को कराए जाए बार बुलाना जाए युहिब्बुन अल कुसूर व यनसौन अल कुबूर कब्र में सारे कब्र में ताइले सना जाए कब्र में बगलो जेको आसो रंग न कराई हेड़ा बल बना हराई ता जो बोला छितो से होचा हेठो की लगदा गिलमा कारी जा मैं तो लगदा रमजान जो महीनो अचे तो रजब शाबान विच में ब महीना जो महीनो रमजान जो रमजान जा रोजा रख लो रमजान जा रोजा रख रमजान जा रोजा रख खुदा जो कसम ये रोजा कब्र में पलप वांगुरु बरदई हेडो रोजा ईद हेडो नमाज ईदी हेडो खैरात ईदी हेडो ज़कात ईदी मतो कुरान छटो करे भी दो मलाइका वे जो ही नहीं दा अर्ज़ कयूं तो वने हुजूर फरमायो ज़मानो ईदो हयाती सा मोहब्बत कब्र से को दुनिया सा मोहब्बत महलातुल सा मोहब्बत कब्र विसरीनी हेले युहिब्बुन अल माल व यनसौन अल हिसाब माल सा मोहब्बत कंदो हिसाब किताब जो नी विसारी जरे जरे जो हिसाब किताब थियणो खुदा जी ज़ा जो कसम है कि दफे सैयदना अबू बकर सिद्दीक के भूख लगी बाहर निकलो निसा को मरी की सलाह करे यो हाल सब नबी से दिल में लुटाए से और जो निकलो हजरत उमर थियो अस्सलाम वालेकुम व अलैकुम की भी जो अबू बकर सिया भूख लगी सिया गाल बुझे बाकी पान ॾाढी बुख लगी रही बुख परेशान किया घरों निकली पता को सलाह करे ये बीच ही होया का सिद्धो सदगो जस मिठो मोहम्मद अचे सुभान अल्लाह सलाम अलैकुम सलाम ये भी थाओ उसे भूख लगी है और तू से मुखे भूख लगी नबी से फरमाया बाकी ॾाढी भूख लगी है ॾाढी भूख बाकी ॾाढी लगी हलो हलो सिद्धो आया सहाबी जे घर ते शायद काल में अबू अय्यूब अंसारी निकरी आयो जी जो मुझे साईं के ॾिठई एॾो ख़ुशि थियो जल्दी जल्दी में घर विहारे वियो खजीअ मां खजू याने के डंगई डोका थिया हा पटे आयो पर सजो सिंगो कटे आयो सही जे अॻियां रखियो हुजूर फरमाया यार इन में कचून काला काला चूंडे अचे हुन चयो साईं काला भी खाओ सावा भी खाओ कले कले सावन में भी वॾो मज़ो ईंदो आहे वही छेलो कोठो छेलो कुल बड़ी भाजी करे खड़ी आए मारी खाओ सही हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको जास ओदे मानी खड़ी ऐं जेको ॾिनी हिकिड़े साहबे खे हेरे चच हे त वञी लई आहे मुंहिंजी न्याणी फातिमा खे अॼु हुनखे बि टियों ॾींहुं आहे मानी कान में थोरो सोचो यार जलसे में को कलाक देर कला मानी वाला त गिला कंदासीं ऐं मानी न खाए त मुल्ला खुंड नहीं नथा 3 ॾींहं चार अम्मा फातिमा खे मानी न मिली नबी से फरमायो खणी वञ लई अल्लाह अकबर पान फरमाई उमर खा हदीस तो बयान किया खा अल्लाह पसंद हो नबी साहब ने खा अल्लाह पसंद हो सही हजरत उमर रोई सही दुनिया मानी न मिली या बुख जे करे परेशान जा लीधा से दुनिया का वो मिली
पुछंदो फरमाईंदा सुम्मा लतुसअलुन्न यौमइदिन अनिन नईम। अल्लाह तो फरमा साहब जी नेमतुन जे बारे में सवाल कंदा सेव। उमर मानी तो खाई कणक जी मानी गोश्त जी भाजी पानी भी थधो पिए थो। रब फरमाए ज़र्रे ज़र्रे जो पुछंदा सेव वमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। ज़रो ज़रो गुनाह के थोड़ो समझी नंढड़ो समझी करे गुनाह हुन कजाए मता कहने के नंढड़ो समझी छड़े देना या बुनैया इन्नहा इन तकु मिस्काल हब्बतिन मिन खरदलिन फतकुन फी सखरतिन औ फी समावाति औ फिल अर्द याति बिहा अल्लाह इन्नल्लाह लतीफुन खबीर। दादा सुभान अल्लाह चौने मूसा गलो मदीने हलंदे। अल्लाह लुकमान हकीम तो पुट दिया पुट नहीं है मुझे पुट कहीं भी गुनाह के नंढड़ो गुनाह समझी न कजाए नंढड़ो ना ऐं कहीं भी नंढड़ी ने की समझी उनखे छॾे न ॾींदा। बताया नंढड़ी ने किया छा क्या अमल क्या त को वॾो जमो मौलवी वाइस में चंदो कंदा न बाखणी तो पोइ चवंदा आहिनि यार मोर 10,000 घुरिया आहिनि 5 हल 10 रुपया मुंहिंजा कहिड़ी औकात आहे न ॼाण त को वॾो ॾियनि न भाई लीजिए रुपयो लीजिए हिक नेकी करे न खुदा उन नेकी खे वधाए वधाए बहुत चबल खां बि वधीक थी सवाब ऐं नंढड़े गुनाह कर गुनाह हिकु कर त हिकु लिखबो गुनाह हिकु कंदे न त हिकु लिखंदा ऐं नेकी हिकु कंदे त 10 नेकियूं लिखंदा। कोई छा कयो अथव तव्हांखे वाइज़ करे 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 अब्दुल जब्बार बि जी पोड़ो थी कोराना थी वियासीं वॾा आलम जन्नत में पहुता बेको साहब रहमतुल्लाह अलैह अब्दुल कादिर हिंद साहब मौलाना गुल हसन कबूर साहब मौलाना मोहम्मद ईसा टावरी साहब मौलाना सलाउल्लाह जतोई साहब मां बि अची करे कोरानो थियो। सही हाफिज़ साहब गुलाम रसूल शाहदास गोडी रहमतुल्लाह अलैह हिन इलाइक़े खे जेकॾहिं तौहीद जो रंग लाथो त उन बुज़ुर्ग हाँ ये बलोचिस्तान उठंदे मौलवी खे खणी ईंदो उठन अल्लाहु अकबर छा जो तव्हां उन गुनाह जे कम में पिया ॾाढ़ी कूड़ छॾी कान अच्छी कुरानी थी कुराड़ो थी वियो हाणे ॾके थो त बि पाकी थो हणाए हाणे तो आशिक़ केरु थींदो सितो थियो हाणे मोहम्मद जी सुन्नत खे छॾ त अल्लाह पिछाड़ी में बेड़ो पार करे कुराड़ो थियो मस्जिद में ॻाल्हाईंदा नौजवान न बोड़ा भी न वो सागा लाडू सागा चुंग वर रब रहम कईंदो अचे। अल्लाह अकबर ज़रे ज़रे जो सवाल थींदो अर्ज़ पियो कयां त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला खां पुछो भला तूं घणो खणी आयो मुंहिंजा साईं मां गोर वञा हीअ जो घर जो हथो आहे बि त का सरी बि न छॾियमि न साईं सुईया न सघो पाण फरमाए अबू बकर जी मुंहिंजा सोहणा पाण फरमायो घर छा छॾे आयो चईसीं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहब्बत छॾे आयो अल्लाह अल्लाह ओ कलमे वारो अब्दुल रसूल कोसे जे गोठ में अचण वारो ये सहाबा जी कुर्बानी खुदा जी जान जो कसम मुंहिंजो साईं मको छॾे मदीने आयो सहाबा मदीने आया अल्लाह अल्लाह मदीने जो आया त जंगूं शुरू थियूं जिहाद शुरू थियो ये न चयो त मुंहिंजा मिठा मोहम्मद घोर वञाए सदको वञो साईं ताज़ा ताज़ा आया हो घर छॾे आया हो तलवार कीअं खणो न अरे बदर जी लड़ाई थी हेॾो 313 ॼणनि जो ऐलान थियो 313
जड़ा सत तलवारूं वठ घोड़ हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो उकास हथ में नगरी नुटकी खयूं आयो मुंहिंजा साईं मां घोर वञे कुर्बान वञा साईं तुंहिंजो आर्डर थियो मां ग़रीब मूंखे तलवार कोन्हे सोना साईं खलीअ जी लठ खणी आयो आया हुज़ूर फरमायो उकास जी मुंहिंजा साईं घोर वञे कुर्बान वञे हुज़ूर फरमायो उकास भला हो 1000 ॼणा था अचनि असां 313 ॼणा उकास भला दे ख़बर मोटी हलो उकास मोटी हलो हू घण असां थोर हलो उकास जो न मुंहिंजा साईं इएं नथो चवे सोना मूंखे हथियार कोन हो सोना इएं न असां मूसा जे साहबा वांगुरु न आहियूं जो चऊं था अंत व रब्बुक फक़ातिला इन्ना हाहुना काइदून मूसा तू ही तुझो अल्लाह वेड़ो ना ना मुंहिंजा जानी असां तुझे अॻियां असां तुझे पोयों असां तुझे सॼे असां तुझे खबे ओ मुंहिंजा साईं घोर वञे कुर्बान वञे बच्चा घोर कंदासीं पंहिंजूं जानियूं घोर कंदासीं पर तुझे वार मुबारक को सवाल कोन ॾींदासूं साहब जानियूं ॾिनियूं असां छा ॾिनो ॿुधायो छा ॾिनो असां इहो ॾिनो आहे त हुज़ूर जे मोहबत में ॾाढी बि न रखी आहे साहब बचा अबू बकर सॼो माल खणी आयो उस सुमन साईं कुर्बानी कई मुझे मौला अली ने ॾिसो त 24 कलाक मस्जिद में तव्हां मस्जिद में आयो परे खां बिस्मिल्लाह भाई मस्जिद ख़ैर करी बाक़ी अंदर ना हो सान टंग भगल मस्जिद में मस्जिद में अचे तो शकीलो धीरे खाइनो परे वेठा हूं ईद जी नमाज़ ते मौली साहब नियत त ॾाढा कजाए छो तोखे नथी अचे मुस्लमान जनाज़े जी नियत मौली साहब ॾाढा कंदो आहे न कंदो आहे ॻाल्हाइणो था काथे लिखियल त ॾाढा जना नियत कयो काथे लिखियल ईद नमाज़ नियत ॾाढा कयो चलिया चऊं असां धीरे खां परे सऊदी अरब में तव्हां खोड़ विया हुजो जा मुफ्ती साहब खोसा साहब चंडिया साहब गुरु साहब घणा सऊदीअ में तव्हांजा खोसा बि आहिनि उते ईद जी नमाज़ या जनाज़े नमाज़ नियत ॾाढा कंदा आहिनि हे हाजी साहब त सऊदी हूंदो आहे न काथे हे मदीने छो न कंदा आहिनि उन्हनि खे अचे थी नियत तोखे नथी अचे उते जेको बच्चो क़ुर जो हाफ़िज़ हूंदो नौकिरी उनखे मिले हिते जेको मैट्रिक पढ़ंदो उनखे मिलंदी हिते पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह हाली मुला खे न नौकरी न मुला खे असां खोड़ो साहब चवंदो आहे छो भला मुला खे जे छोकिरी बि न ॾींदा छो भला ॾाढी ॾुध सभु कुझु अथसि न मुला बुख मरनि मुला करे बुख मोआ ॻाल्हायूं न था असां मौलवी क़ुर पढ़ूं था क़ुर जे करे रोज़ अल्लाह साईं छेला मुर्गियूं अलाह छा छा थो खाए खाराए असांखे छेला मुर्गियूं खीर माण्हू पुछंदा आहिनि साईं छा खाईंदव छा पसंदि कंदव अब सिंधी मुर्गी खाईंदासीं अब मच्छी खाईंदासीं हाँ साईं जेको हुकुम कयो खीर पीअंदासीं साईं जेको इहो क़ुर जे करे ॻाल्हायो न था तव्हां मुला बुख मोए करे ॿुधो तव्हां असांखे किथे सांदव तव्हां असांजा सॼण न आहियो अलाए छा चलो को ग़रीब मिसकीन हाफ़िज़ वीचारो को कपिड़ा ईअं सादला पाईंदो न चोपड़ी बि सादली अरे इहो कंहिंजो पुटु आहे भाॻो छॾियोसीं त मुला न करे त हालत ॾिस अरे हो थियो आहे सूफ़ी साहब वीचारो बुज़ुर्गी थो करे सादा लड़ा बजे मरे थो मुक और जेको मौली साहब भला लड़ा मुफ़्त जा पिन सिन जा मिलिया कहीं अबे जी नियत ना कहीं ॾाॾे जी नियत ना ईद ते अहिड़ा लटा पाए ये काटल जा वरी ॻाढ़ो रूमाल हाजी आयो ॾिनईंसीं वरी असांखे जा ख़ुशबू बि मुफ़्त जी मिली वरी सैंडल बि मुफ़्त जो मिलियो वरी करे ईअं हलंदो न हाफ़िज़ वीचारो ॾिसी एॾो सड़ंदो नंढा ॾोटा खायूं पीअण कम न कार तूं थो ॾिस छो न हीअं नथो न अंग्रेज़ी ॿारनि खे पढ़ाए उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद इल्म हासिल कयो पीगे खां वठी क़ब्र ताईं इहा आहे न हदीस स्कूल जे मथां लिखी पई आहे उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद इक़रा पढ़ो छा पढ़ो इक़रा छा पढ़ो अंग्रेज़ी पढ़ो गिट मिट गड़बड़ ABCD इहो इक़रा आहे न इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़
खलकल इंसान मिन अलक। सुभान अल्लाह। अल्लाह तो मुझे मोहम्मद करीम कहते फरमाया या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अव युक़्स मिन्हु क़लीला अव ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। देखो ना सुभान अल्लाह चौदह मदीने भी दो ओ चादर पाने वाला मुझा सोना सदके सुभान अल्लाह। ओ चादर पाने वाला मुझा सोना रात दराज हो पोयो ही सोत पारे सो सुख पोयो ही सोत वरतिल कुरान तरतील। ओ मुझा जानी सदको वजह से रब तो जे मुझा महबूब कुरान चाहे चाहे पढ़। कुरान पढ़ो अल्लाह तो फरमाए उतलो मां ओही है नहीं के मिलके मां ता का पुछां तो मारू जो मरंदो आ तो उन्हें रजा लगा हल दिया कब्र में भायर दोस्त हलो ठीक है ये तो जाहिर है न भाग और न तो अरे ते जेकी मोबाइल था सॼो शौक़ दस या मना को रखंदो उस कब्र में अरे उन्हें तो उन्हें दिया ताला दी तो है कम जो नहीं मुंडी भी लाई हार भी ये जगह लड़ा पावे मुल्ला ही तो चीज हाँ तो बचो मरणो तो है तो बचो ए रोला है कुंटे संते ये तख्ते ने सुधो करे सुमारी ना सुन ओयो घोर मजाम खुदा जो कसम हाने त भाव अबू चाचो मोहब्बत बाबे देर कया चाचे देर कया दिसो त सही ईदो त भाकुर पाइंदा रोल दे एडी देर की सके नंढो बि न पिए जे सल नाला खैर करे रात जो मरे त सजी रात सजी आके परेशान रात जो छो वो मरी यो नंढो पिटाई जे सजी रात लकदा वरी मुल्ला के चवंदा त वारो कर तर कराइस खण खणदा लटा लाहे सब कुछ लाहे कफन या ब कपड़ा ॾींदसि जेके ख़ुदा वास्ते ॿिया विझंदसि न ॿिया अजरक उहे बि लाहींदा उहे बि घर न रखंदा अथई वेड़े सेड़े मुला खे ॾींदे साबुण जी चुटकी बचंदी न उहे बि घर न रखंदा अथव तव्हां तजुर्बो कयो कफन जी हेतिरी टुकड़ी बचंदी न उहा बि मुला खे ॾींदा खट भी मुला के हाँ के समझायो खट नथा ॾियनि त खट भी ॾींदा बिस्तरो भी मुला के ॾियो जंहिंजे खणी पूरे आए वो बिस्तरो खट कफन पंजे से वाली चकी लाइफ वडे केपी जी वसीला लक्ष्य जी उहा भी चुटकियूं ब लॻंदियूं अरे अमा ही त न हुआ छोरो चवंसि अमा ही त न हुआ अरे ले भागा पढ़े के है त न गिरे न वञे माना मरे त मुले जी आके मरे हे न मरे मुल्लो भी एड़ो एड़ो पेटो कनियो वेठो आ सॼी आका जा सामान खायूं गुस्सो के होकरो ॾेयूं चेतो वाला होकरो ॿियो वरी करे मरदो समझो था त कोई हलंदो भी न कोई भी न हलंदो पोइ छाजी वॾाई आदा तव्हां मस्जिद में अचो सुबुह जो हाफ़िज़ मीर मोहम्मद साहब पढ़ाए थो तव्हां सुबुह जो हिते स्कूल ॾिसो तव्हांजे ॻोठ जा ॿार स्कूल वेंदा किताब अॻियो वधंदासीं पोयो पोयो वञो स्कूल में ॾिसो ॿारनि खे किताब पोयां ये जेका है ना या तालीम पोइते रहिजी वञण जी अथव क़बर में न हलंदी ऐं इस मस्जिद जो तजुर्बो कयो सुबुह जो ॾिसो ॿार सिपारा क़ाइदा क़ुर ये सीने सां खई वेंदा अॻियो अॻियो खई वेंदा इहा तालीम तूं मरंदे ई न त तोखे रग में अल्लाह जो क़ुर क़बर में वेठे कुरान गल जेका अॻ में तालीम थी हले जेका तुंहिंजे फ़ाइदे जे लाइ उहा तूं पढ़ाए नथो अंग्रेज़ी ते ज़ोर अंग्रेज़ी ते ज़ोर वटि वॾा भली पढ़ायो असां नथा चऊं छोरनि खे सेखारियो उहा ॿोली आहे जेका छोटकारे वारी तालीम आहे जेका बचाव वारी तालीम आहे जेका जन्नतनि वठी हणण जी तालीम आहे उहा ॿी तालीम न अथव उहो मोहम्मद जे दीन इस्लाम जो इल्म आहे कुरान खां परे बीठा आहियूं असां रस्म चली आहे नबी से फरमाया अहिड़ो ज़मानो ईंदो इस्लाम जो नालो रहंदो कुरान जी रस्म हाणे जॾहिं पिण सकरात में हूंदो न बोले कि ॾिस सही वारो कर यासीन त पढ़ हाणे यासीन छा करे हाणे मरे थो सॼी उमिरि मस्जिद में लड़ी न आयो मुला खे गालियूं ॾिने मुलनि खे गालियूं ॾिने सॼी उमिरि गालियूं वरी बि इहे मुला ख़ैर ख़्वाह
सॼी उमिरि ॻाल्हियूं ॾिनई आलिमनि खे मदरसनि जी मुखालिफ़त कई वाइज़नि जी मुखालिफ़त कई आलिमनि खे बि घटि वधि ॻाल्हाई वरी बि साहब सां न ॿोली साहब खे अब अच्छा है न मामा जो की कया था मथो ॻाल्हाए ॻाल्हायो मां पंहिंजो बयानु कयो को आहे छा ॿियो प्रोग्राम मां जल्दी ख़तम थो कयां होॾो जल्दी बीठो आहे हेॾो चक चक थी न खाइनि न खाइनि मानी मां चयोमांसि त न खाओ तव्हां खोले साहिब खां 100 रुपया करायो जेके विया न मां क़ुर थो पढ़ां क़ुर कदर क्या क़ुर जो रोज़ असांजी मरण खां मां वांदो न आहियां मां जल्दी थो ख़तम कयां रब्बना तक़ब्बल मिन्ना दुआ करो अल्लाह साईं असांजो वेहणु क़बूल फरमाए ربنا تقبل منا انك انت السميع العليم تب علينا انك انت التواب الرحيم يا الله يا رحمن سيمون امير مولا صاحب جي محنت قبول فرما ان کوشن جي محنت قبول فرما ان چاور چاور کي قبول فرما ان جماع جي محبت کي قبول فرما جماع جي اچن کي قبول فرما وير کي قبول فرما ظالم جي ظلم کان بچا جابر جي جبر کان بچا حاصل جي حسد کان بچا يا الله اسان جي قائدين جي حفاظت فرما علامہ راشد محمود حفاظت فرما قائد ملت اسلامی فضل الرحمان حفاظت فرما اللہ مظلوم فلسطین کے مسلمان کی مدد فرمائے حفاظت فرمائے اے کریم اللہ اے رحیم اللہ یہودن کے تباہ ہو کر پاش پاش کر مجھا کریم اللہ تو رحم نکلنے لگو کیرا انہیں دے بمن کے انہیں دے ہتھیار کے ناکارا بنا اللہ تو مسلمان کی مدد فرمائے سری ملک پاکستان کی حفاظت فرمائے سواری سندھ کی حفاظت فرمائے شہداد کو ضلع کی حفاظت فرما ان عبدالرسول خوشے جی گوٹ جی حفاظت فرما یا علیہ جی پانے بھی محبت ایک نصیب فرما سبنے کی نمازی بنا جے بھی ان جلسے میں جانی مالی تعاون کیو ان جی مال میں رزق میں صحت میں برکت فرما یہ کہ بیمار انہوں کے شفا لے یہ کہ بیماروں کے شفا لے کامل عاجل مستمل یہ کہ دنیا جو جان چلے بیان کریم اللہ ان کی جنت میں جائیں عطا فرما ان جماع جی محبت میں کی قبول فرما ان سب جی حفاظت فرما اے کریم اللہ سے معاف فرما تو اساں جو آقا اساں تو جا غلام بچو محمد تو جو حبیب شیطان تو جو دشمن اے کریم اللہ اساں کے ناکام کردے تو جو دشمن خوش تھی دو تو جو محبوب لکھارو تھی دو تو جا غلام ناکام تھی دا اساں کے کامیاب کر راضی تھی تو جو دشمن سرے تو جو حبیب محمد خوش تھی تو جو بانا یہ غلام کامیاب تھی ونجل سب صلاة فرد دعا کرو سے اللہم صلی علی سیدنا مولانا محمد النبي الأمي وآله وصحبه أجمعين برحمتك يا الله لا إله إلا الله